गोसपुर खां रिपोर्ट करे रहियो आहे ज़ुहैब अहमद फहीम। 1.5 महीनो अॻु गोसपुर भरिसां ॻोठ राजा बेजाराणी वारे इलाइक़े में जाफ़री बिरादरी जे मुबिना हथियार बंदनि हथां मारिजी वियल ॻोठ हमल लोलाई जो रहवासी 35 वरियनि जे नौजवान रमज़ान लोलाई जे खून जी निबेरे लाइ गोसपुर जे बुज़ुर्ग शख़्सियत साईं मोहम्मद शाबिद जीलानी जाफ़री बिरादरी जे चङनि मुड़सनि मुक़दम अज़ीज़ुल्लाह जाफ़री मुक़दम अर्ज़ मोहम्मद मुक़दम नज़ीर मलिक मुक़दम मीर अहमद जाफ़री इलाइक़े जे मोअज़्ज़िज़ीन ऐं सादात बिरादरी जे चङे मुड़स साईं मोहम्मद शाह जीलानी जी अॻवानी में मिंथ मेड़ काफ़िलो फोती जे वारसनि वटि ॻोठ हमल लोलाई में पहुतो, जिते काफ़िले जे अॻवान पीर सैयद मोहम्मद शाह जीलानी वारसनि खे गुज़ारिश कई त अव्हां जो नौजवान ग़लती में जाफ़री बिरादरी जे हथियार बंदनि हथां मारिजी वियो आहे, जंहिं लाइ धुर ॾंड ऐं ॾोह जो एवज़ो ॾियण लाइ अव्हां वटि हली आई आहे। बहितर आहे त झेड़ो अॻिते न वधायो ऐं ॻाल्हियूं करे हल कढो। जंहिं ते मक़तूल जे वारसनि अली जान लोलाई ऐं मिठल लोलाई खेनि चयो त असांखे मुर्शिद साईं मोहम्मद शाह जीलानी जी हस्ती लाइ इज़त आहे, पर फ़ैसिलो असांजो सरदार मीर आबिद ख़ान सुंदराणी कंदो। जंहिं ते ॿई धुरियूं मुतफ़िक़ थियूं ऐं साईं खे वाॻ ॾिनी त अव्हां इलाइक़े जो चीफ सरदार मीर आबिद ख़ान सां मिली फ़ैसिले जी तारीख़ वठो। आख़िर में ख़ैर जी दुआ घुरी वई। वाज़े रहे त 1.5 महीनो अॻु जाफ़री बिरादरी जे मुबैना हथियार बंदनि रिक्शा ड्राइवर रमज़ान लोलाई खे गोलियूं हणी क़त्ल करे फ़रार थी विया हुआ।